सीता रोड मां आदिल जावरी जी रिपोर्ट मूजिब MP अब्दुल अजीज जूनेजो ऐं प्रोफेसर रफ़िया मल्हा जी गडियल कोशिशुनि सां टाउन कमेटी जे अॻूणे ऑफिस में क़ाइम कयल लाइब्रेरी खे सरकारी लाइब्रेरी जो दर्जो ॾियारण लाइ फोरम जे सरवाण मशहूर मेमण तनवीर पाटाई, शहजाद मेमण, असद मशहूर, मुख्तियार ब्रह्माणी, मोहम्मद उमर, गुलाम कादिर कमरानी, अवेस मेमण ऐं शनील ओड जी अॻवानी में रैली कढी वई। अॻवाननि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सैयद सरदार अली शाह, MP अब्दुल अजीज जूनेजो, MNA इरफान जफर लगारी, डिप्टी कमिश्नर दादू समीउल्लाह शेख ऐं प्रोफेसर रफ़िया मल्हा खां मुतालबो कंदे घुर कई त ख़ासि दिलचस्पी वठी सीता रोड जी लाइब्रेरी खे सरकारी लाइब्रेरी जो दर्जो ॾियारे सकाफ़त खाते हवाले कयो वञे।